अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी में भली कार मां हां मुबशिर सोलंकी। सबका पहिरीं एक नज़र हेडलाइन ते। ईरान जंगबंदी लाइ अमेरिका जूं तजवीज़ूं रद्द कंदे 5 शर्तूं रखी छॾियूं। ईरान जे प्रेस टीवी मुताबिक़ ईरानी अमलदारनि चयो आहे त जंगबंदीअ जो फ़ैसिलो सिर्फ़ ईरान जे शर्तनि ते थींदो। जंग जे ख़ात्मे जी पहिरीं शर्त अमरीकी हमला रोकण ऐं ईरानी उहिदेदारनि जो क़त्ल रोकण आहे। ईरान जंग सबब थियल नुक़सान जे तइन ऐं अदायगी जी ज़मानत घुरी वरिती। ईरानी अमलदारनि जो चवणु आहे त ईरान ऐं मज़हबती ग्रुपनि ख़िलाफ़ जंग रोकी वञे। आबनाई हरम्स ते ईरान जी ख़ुद मुख़्तियारी तस्लीम करण खां अॻु पाकिस्तान अमेरिका जा मुतालबा ईरान खे पहुचाया हुआ। मिस्र जे परॾेही वज़ीर चयो आहे त जंगबंदीअ लाइ पंहिंजूं कोशिशूं जारी रखंदासीं। हीउ मामिलो सफ़ारतकारी ऐं ॻाल्हियुनि जो आहे। अमरीकी अख़बार दावा कई हुई त जेकॾहिं ॻाल्हियूं कामयाब थियूं त इम्कानी तौर पाकिस्तान ऐं तुर्किया मेज़बान हूंदा। गुज़िरियल ॾींहुं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ बि ईरान ऐं अमरीका विच में ॻाल्हियुनि लाइ मेज़बानी जी आछ कई हुई।